अस्सलाम वालेकुम क़िसागो में अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां मां अवांजो पंहिंजो महमूद मुग़ल ऐं हमेशह जीअं नई दुआ सां तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो शाद ऐं आबाद हुजो ऐं करीम रब अव्हांखे दा में दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे आमीन सुमा आमीन। ऐं बार बार जेके महिरबान टेलीफोन कॉल्स कंदा आहिनि ऐं ईमेल्स कंदा आहिनि या वरी सवाल जवाब कंदा आहिनि त पुछंदा आहिनि त हिन दुआ जो मतिलबु छा आहे जेको तव्हां दुआ असांखे या चारी सुखन ॾींदा आहियो तव्हां असांखे त बसि इहो दामे दर में कर में सुख ने तव्हांजो अमल तव्हांजी जेको ज़बान आहे तव्हांजी जेका माली मदद आहे ऐं तव्हांजी जेको इंसान जे कद खे सुञाणण जी क़ुवत आहे परवरदिगार इन में हमेशह इज़ाफ़ो करे ऐं तव्हां हमेशह ॿियनि खे तव्हां मां को ज़रर न हुजे इहो दरअसल इन दुआ जो हिकिड़ो मफ़हूम हूंदो आहे। ऐं ख़ातिन सां त असां जेको कंहिंखे नुक़सानु ॾींदा आहियूं न त उन में घणे में घणो जेको नुक़सानु हूंदो आहे सो असांजी ज़बान जी मार्फत हूंदो आहे। चयो वेंदो आहे त ज़बान ऐं निगाह जेको नुक़सानु कनि थियूं उनजो भरपासो करणु ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे छाकाणि त इहे नुक़सान ॿई पंहिंजी जाइ ते हिकिड़ा अजीब तरीन हैसियत अजीब तरीन कैफ़ियत रखनि था। चयो वेंदो आहे त तलवार जो ज़ख़्म भरिजी सघे थो ज़बान जो ज़ख़्म नथो भरिजी सघे त इन करे कोशिशि कई वञे त लबो लहजो अहिड़ो हुजे जो ॿिए जी समात ते ख़राश न अचे ऐं लफ़्ज़ अहिड़ा हुजनि जेके दरअसल मिठा हुजनि कौड़ा न हुजनि ऐं ॿोलण जो फ़न बि कमाल आहे हिकिड़ो ऐं अलाह पाक जे पारां इनायत थियल हुजे थी त पोइ माण्हू सुठे खां सुठो ॻाल्हाइण जी कोशिशि करे थो पर बहरहाल जेकॾहिं अंदर में का शइ हुजे बि थी त कोशिशि कजे त पंहिंजे गुस्से खे पंहिंजी कावड़ खे पंहिंजे लबो लहजे जी अदायगीअ खे माण्हू जेकॾहिं पंहिंजे थोरो कंट्रोल में रखे त उन सां केतिरा ई काज सरी सघनि था। कुझु दोस्तनि जूं ॻाल्हियूं हुयूं ऐं उन्हनि चाहियो पिया त असां कुझु हल्कनि फुल्कनि मौज़ूअनि ते बि ज़िंदगी में ज़िक्र कयूं ऐं गुफ़्तगू कयूं कंहिं सवाल पुछियो त साईं इहे जेके माण्हू आहिनि जेके पंहिंजे पाण खे नुमाया कंदा आहिनि उन्हनि खे कामयाबियूं केतिरियूं हासिलु थींदियूं आहिनि। असल में कामयाबियूं दरअसल महिनत जी मुराद आहिनि। माण्हू कामयाबु ईअं बि थींदा आहिनि बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हिनखे ॿई पासा न वठिजनि कॾहिं कॾहिं ॾाढी खिल ईंदी आहे त साईं हिन ॻाल्हि चई तव्हां ठीकु चयो हुन ॻाल्हि चई तव्हां ठीकु चयो साईं ॿई कीअं ठीकु चवंदा तव्हां बि ठीकु चयो त कॾहिं कॾहिं माण्हू ॿ ॻाल्हियूं कंदा त हैरत लॻंदी आहे त कहिड़ी क़िस्म जी गुफ़्तगू पैदा कयूं असां त कामयाबी जेको सो महिनतुनि जो समर आहे ऐं कॾहिं कॾहिं बिना महिनतुनि जे बि कामयाबी हासिलु थी वेंदी आहे त नसीब जी यावरी आहे सोच आहे ऐं इहा शइ पंहिंजी जाइ ते त बहरहाल एग्ज़िस्ट करे ई थी न त केतिरनि वजूदनि खे घणो करे ईअं बि कामयाबियूं नसीब थी वेंदियूं आहिनि इन्हनि ते पाण कुझु घणी रोशनी न विझूं त वधीक बहितर आहे। पर हाणे ज़रूरी न आहे त जेको इज़हार आहे उन सां ई कामयाबी मिले। तव्हां नोट कंदा कयो त केतिरा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे पाण खे कामयाबु ज़ाहिर कंदा आहिनि पर उहे कामयाबु हूंदा कोन्हनि के भरियल उहे पिक्चर्स में अचनि था जेकॾहिं जेके माण्हू ऑफ़िसुनि में कमु कनि था या जेके ग्रुप फ़ोटो कढाइनि था तव्हां गौर कजो त तव्हांजी हिकिड़ी वॾी महिनत आहे हिकिड़ी शदीद क़िस्म जी महिनत आहे तव्हां कई ॾींहुं राति पतोड़े तव्हां हुन प्रोग्राम खे कामयाबु बनाइण जे चकर में आहियो ऐं अलहमदिल्ला तव्हां हुन प्रोग्राम खे कामयाबु करे बि वञो था जंहिंमहिल ग्रुप फ़ोटो थींदो न त ख़बर पवंदी अलाए किथां हिकिड़ी मुंडी ईंदी जेका अची महिमान ख़ासि सां गॾु बीह रहंदी ऐं तव्हां अलाए किथे हूंदव ईअं हूंदो अथव खिल अचे पई थी हिकिड़ी मख़सूस मुंडी हूंदी आहे उन मुंडीअ खे इहो फ़न ईंदो आहे त कंहिं महिल पंहिंजे पाण खे पिक्चर्स कराइजे माना कंहिं महिल बि वॾे महिमान सां ख़ासि महिमान सां सदर सां कीअं बीहिजे हिकदमि अची कीअं पंहिंजे पाण खे नुमाया कजे ऐं सॼो क्रेडिट खणी वञिजे। अर्ज़ु इहो आहे त ईअं क्रेडिट कोन थो मिले। कांधों पे दूसरों के खड़े हैं बहुत से लोग नाज़िश न अपने कद को मगर तुम बढ़ा सके ॿिए जे कुल्हे ते बीही ऐं पंहिंजे कद खे दराज़ करण का वॾी ॻाल्हि कान्हे का पर इहा बहरहाल ख़बर पइजी वञे थी त पंहिंजो असली कदु केतिरो आहे इन करे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा जेका अटैम्प्ट्स हूंदा आहिनि जेके कोशिशूं हूंदियूं आहिनि छाकाणि त कंहिं दोस्त इहा ॻाल्हि कई पई त मां हमेशह जी महिनत कंदो आहियां ऐं उन महिनत जो समर को ॿियो वठी वेंदो आहे त मुंहिंजा भाउ जेका तव्हांजी महिनत आहे जेका तव्हांजो जेको दिलि जो उजूरो आहे उहो तव्हांखे मिले थो ऐं उहो तव्हांखे कमाल मिले थो छाकाणि त जेका मां ईअं नथो चाहियां त हुनखे निंड न ईंदी हूंदी उहो बि ॾाढो कमाल सां सुम्हंदो हूंदो जेको माण्हू ईअं करे सघे थो जो तव्हांजी सॼी महिनत खणी वञे पर बहरहाल ईअं आहे त जेका अंदर जी महिनत आहे उनखे पंहिंजी निंड पाण नसीबु थिए थी उहा कमाल नसीबु थिए थी। इहे सभु किताबी ॻाल्हियूं आहिनि पर इहे अमली ॻाल्हियूं बि आहिनि। चवंदा आहिनि त असां ज़िक्र किताबी घणो कयूं था पर हुन सां को फ़र्क़ु कोन थो पए ज़िक्र किताबी भले हुजे पर किताबनि में बि अमलनि जूं ई ॻाल्हियूं लिखियलु हुजनि इन करे इन शइ खे ईअं ई सोचणु घुरिजे त जेको पर्सपेक्टिव पॉज़िटिव आहे उनखे असांखे घणे खां घणो हाईलाइट करणु घुरिजे। कंहिं साहिबु ज़िक्र कयो त हू किथे विया हुया कंहिं तक़रीब में
ऐं उन तक़रीब में उन्हनि ॾिठो त हिकिड़ो महिमान आहे जंहिं वटि शायदि घणो कुझु वापराइण लाइ कोन्हे को, यानी शादीअ में जेके दावतूं थियूं पए त उहो जंहिं टेबल ते वेठो हुजे, 3-4 ॼणा जंहिं ते हुजनि त कोई बि त न पियो अचे, ऐं जेके अचनि पिया से पंहिंजे पारां ऐं पंहिंजनि दोस्तनि पंहिंजनि महिमाननि खे कुझु न कुझु खाराइनि पिया। त हुननि हिकु रड़ कई ऐं जेको मेज़बान हुयो उन्हनि मां कंहिंखां पुछियो बाबा हिन पासे बि कोई ईंदो? त हाणे जो हुननि इन क़िस्म जो गुफ़्तगू कई न त हिकदमि पोइ कुझु माण्हू अची विया ऐं पुछियो असांखे तव्हांखे छा खपे थो, तव्हांखे कीअं खपे थो? त चई त मूंखे ज़रूरत कान्हे, पर मूं महसूसु कयो त ईअं ॿिए जी मदद थी सघे थी। त मूं चयो साईं हीअ बि कोन्हे, हीअ बि कोन्हे, हीअ बि कोन्हे, आहे छा हिते? त मतिलबु सॼा थाल ख़ाली लॻा पिया आहिनि। त चई ईअं करण सां न पोइ उहा मदद अची वई, त मदद अची वई त हुन साहिबु चयो त साईं तव्हां खाईंदो? त मूंखे हुनखे अर्ज़ु कयो साईं मुंहिंजो वरितलु आहे, तव्हां खाओ। मूं ॾिठो पियो त तव्हांजे 3-4 ॼणनि खे तव्हांखे कुझु बि न पियो मिले, त कॾहिं कॾहिं ॻाल्हाइण लाइ गोड़ करिणो पवंदो आहे। हाणे हीउ ॿियो रुख़ आहे। पहिरीं मौज कयो थो बिना गोड़ जे अची बीह रहे थो, सॼो क्रेडिट खणी वञे थो। हीउ ॿियो रुख़ आहे, जॾहिं माण्हू गोड़ करे थो त वरी उहो क्रेडिट उन पासे में पलाए पवे थो। कुझु वेग आहिनि इश्यूज़, कुझु सम्झण जूं ॻाल्हियूं कुझु अजीब ग़रीब आहिनि, पर ज़िंदगीअ में मां सम्झंदो आहियां त असांखे इन्हनि अजीब ॻाल्हियुनि ते बि ॻाल्हाइणु घुरिजे, छाकाणि त उन सां असांखे घणी शइ पलाए पवे थी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हाणे इहो ज़िक्र कयोसीं शादियुनि मुरादियुनि जो, हिननि सभिनी जो, छाकाणि त मौसम वरी शादियुनि जी वेझियूं पियूं अचनि त वरी उहे सॼा सिलसिला शुरू थींदा। त असां कॾहिं सोचियो आहे त असां जेको कुझु उते रखूं था, जेको कुझु असां बचायूं था, जेको असां वाफ़र मिक़दार में खणी अचूं था, उनजो छा थींदो आहे? मिसाल तौरु शुरूआत में जेके 10 माण्हू वेठा हूंदा आहिनि त असां फ़ैसिलो कंदा आहियूं त उज़ैद तूं बोतलुनि खे ॾिसजांइ, साद तूं ब्राउन खणिजांइ, महमूद तव्हांजो कमु चांवरनि जो खणणो आहे, तूं ॾिसजांइ त हीअ शइ हुजे। हिकदमि जंहिं महिल हू ढकण हटंदा आहिनि त सॼी जेका हस्ती हूंदी आहे उहा निर्वार थी वेंदी आहे, माण्हू जंप कंदो आहे उन पासे ऐं थोरी देरि में टेबल भरिजी वेंदी आहे। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त जिते 8 माण्हू आहिनि या 10 माण्हू आहिनि उते 10 खां 15 बोतलूं हुजनि, छाकाणि त कंहिं ॿ पीअण जो बि शौक़ु हूंदो आहे। ब्राउन जो हिकिड़ी वॾी प्लेट भरियल हूंदी, 15-20 पीस उते पिया हूंदा। चांवर आहिनि त उहे पंहिंजे हिसाब सां हूंदा, बोड़ हूंदो त पंहिंजे हिसाब सां, मतिलबु बल्क में स्टफ पियो हूंदो आहे। ऐं माना त महिरबानो तव्हां उन महिल उतां रुख़सत थियण खां पोइ या रुख़सत थियण महिल तव्हां ॾिठो आहे त उते छा हालत हूंदी आहे? केतिरा पीसिस अहिड़ा हूंदा आहिनि जेके 1-2 चक लॻल हूंदा आहिनि, खाधल हूंदा आहिनि, मानी ईअं पई हूंदी आहे, बोतलूं भरियल खुलियल ढकण लथल उहे हुते पयूं हुजनि, छाकाणि त तव्हां पी वरितियूं उन खां पोइ जेको बचियो सो त उते ई हूंदो न। हीउ जेको बल्क आहे खाधे जो जेको असां उते रखूं था, अॼु बसि टू मौज़ू पिया था हलूं, शयुनि मां शइ ठहे पई थी त असां कुझु ॻाल्हि कई पिया था। असां हीअ छो कंदा आहियूं? असां कॾहिं हिन ते गौर कयो आहे त? छाकाणि त जेको दावत ॾींदो आहे उहो हमेशह ओतिरनि माण्हुनि खां वधीक मानी ठाराईंदो आहे जेतिरनि खे उहो दावत ॾींदो आहे। जेकॾहिं माफ़ी सां 1000 माण्हुनि जी दावत हूंदी आहे त 1200 जी मानी ठाराइबी आहे, 1400 जी मानी ठाराइबी आहे, जीअं मानी खुटी न पवे। असां ॾिठो आहे त मानी ऑलमोस्ट खुटी पवंदी आहे। छो खुटी पवंदी आहे? छाकाणि त असां हुनखे खुटण जहिड़ो करे छॾींदा आहियूं। हीअ नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, पर हीअ वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। कॾहिं कॾहिं इन सभिनी ॻाल्हियुनि ते गौर करणु घुरिजे, कॾहिं कॾहिं इन सभिनी ॻाल्हियुनि ते सोचणु घुरिजे। असां महसूसु कयो आहे त उन टेबल जे हेठां जेको कपिड़ो आहे उन सां असां हथु उघी छॾींदा आहियूं। टिशूज़ बि पिया हूंदा आहिनि, पर जेको टेबल क्लॉथ हूंदो आहे न, हथु उन सां उघंदा आहियूं। केतिरा दोस्त उते ई पाणी खणी उन सां ई हथु उघंदा आहिनि। मूं पंहिंजी निगाहुनि सां, मां कूड़ नथो ॻाल्हाइणु चाहियां, हिकु दफ़े बोतल सां हथु धोईंदे ॾिठा आहिनि माण्हुनि खे। ऐं जेको अलमियो, अॼु बसि इहा दिलि चए थी इहे ई ॻाल्हियूं कजनि था असां। हिकिड़ो अलमियो इहो बि हूंदो आहे त मानी खाइण खां पोइ उन मानीअ सां हथु घुमाइनि। अलाह अकबर। जेको मानी हूंदी आहे, नान हूंदो आहे न, जेको असांजा हथु ख़राबु थी वञनि था मानी खाइण में, मूं ॾिठो आहे त तव्हां उन सां ई उघी ऐं उन मानी खे उते रखी छॾीनि था। हीअ छा पिया कयूं असां? ॻाल्हि अलाए किथां खां शुरू कईसीं ऐं किथे ख़तमु कईसीं, पर दिलि चए थी त इहे सभु मौज़ू असांखे हीअं सां हटाइणु घुरिजनि, सोचणु घुरिजे इहो सभु छो पियो थिए। ख़ुदा ज़ात चाहींदो आहियां त तव्हांजे पारां को आउटपुट हुजे ऐं तव्हां बल्कि तव्हांजे पारां को इनपुट हुजे रादर आउटपुट त मां तव्हांजी ख़िदमत में पेश कयां थो त पंहिंजी क़ीमती राय सां ईअं ई नवाज़ींदा रहिजो त जेके नंढियूं नंढियूं इशूज़ आहिनि, हालांकि इहो को रिलेटेड कोन्हनि के किसगो में किसो हिकिड़ो जेको ई हूंदो आहे जेको 10 मिंटनि जे अंदरि असां कंदा आहियूं, पर छाकाणि त तव्हां जूं 5-6 शयूं पुछियूं हुयूं तव्हां ऐं कुझु न्याणियुनि पुछियूं हुयूं, कुझु नौजवाननि पुछियूं हुयूं, इन करे मूं घटि घटि इहे सभु शयूं अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयूं। वरी पोइ दुआ कंदुसि त मालिक मूंखे पंहिंजे ज़मान में रखे, जेॾां अव्हांजो पेर हुजे तेॾां ख़ैरु हुजे, तव्हांजा आंगण आसूदा हुजनि, रंग ख़ुशबू महक मुर्कूं सदाईं अव्हां वटि मौजूदु हुजनि। करीम रब अव्हांखे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। इंशा अल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अला भाई।